बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आया प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो। नाज़रीन, अवां सां ॻाल्हि ॿोल कबी मुल्क जी सियासी सूरत हाल ते जेका तमामु घणी गर्मा गर्म थी वई आहे। इस्लामाबाद में हिन वक़्तु सिज जी तपश सां गॾोगॾु सियासत जी तपश बि जेका आहे उहा एतिरो ततल आहे जो उनजी जेका सा गर्माहट जेका आहे उहा सॼे मुल्क में महसूसु कई पई वञे। त हाणे शुरूआत थी कजे त जेको सियासी बुरहान आहे उन में सदर आरिफ अलवी जेको PTI जो ई चूंडियल सदर आहे, सो सदर आरिफ अलवी उन हिकिड़ो रेफरेंस ठाहे सुप्रीम कोर्ट में पेश कयो आहे आर्टिकल 63 जी वज़ाहत लाइ। आर्टिकल 63 छा आहे उहा पंहिंजे हिकिड़े वीडियो में अॻु में थोरो उनजी जो ज़िक्र करे चुको आहियां। आर्टिकल 63 उन्हनि असेंबली मेंबरनि जे मुतलिक़ आहे जेके असेंबली मेंबर हॉर्स ट्रेडिंग जे करे या फ्लोर क्रॉसिंग कनि था, पंहिंजी पार्टी जे मौक़िफ़ खे छॾे ॿी पार्टीअ जे मौक़िफ़ खे अपनाइनि था ऐं वञी यानी जेकॾहिं ही हुकूमती पार्टी जा आहिनि त हू हुकूमत जे ख़िलाफ़ु वञी असेंबली में वोट कनि था। जॾहिं उहो वोट जेकॾहिं को तमामु अहम हुजे ऐं जीअं हाणे अज़म एतमाद जो वोट जो मसइलो आहे। अव्हांखे ख़बर आहे त अदम एतमाद जी जेका तारीख़ आहे उहा मुल्क जी जूं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं PDM जे प्लेटफॉर्म तां ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी ऐं ॿियूं अहिड़ियूं पार्टियूं गॾिजी करे जेकी अपोज़िशन में आहिनि उन्हनि सभिनी गॾिजी करे हुकूमत जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तारीख़ 8 मार्च ते उन्हनि वञी जमा कराई सेक्रेटेरिएट में जेका पार्लियामेंट। त हाणे आइन जे आर्टिकल 63 जे शिक नंबर 3 जे हिसाब सां जंहिंमें इहो क्लियर लिखियलु आहे त आर्टिकल का बि रिक्विज़िशन जेका आहे रिक्विज़िशन उहा 14 ॾींहंनि जे अंदरि स्पीकर जेको क़ौमी असेंबली जो आहे उहो उनखे 14 ॾींहंनि जे अंदरि असेंबली खे सॾाए असेंबली खे सॾाइण खां पोइ उन ते बहस शुरू करे ऐं पोइ वरी 7 ॾींहंनि जे अंदरि हुनखे उन ते वोट कराइणो आहे। यानी 14 ऐं 7 21 ॾींहं, पर इहो 14 ॾींहं को इहो कोन्हे, पर 14 ॾींहंनि खां मथे जेकॾहिं पीरियड थी वेंदो त आइन उन में का वज़ाहत कोन थो करे। त नाज़रीन, अॼु उहो 14 ॾींहुं आहे जंहिं ॾींहं जे मुतलिक़ असां सां ई ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। त अॼु 14 ॾींहं थिए थो, पर हुकूमत वरी कल्ह हुकूमत अॼु जे बजाए यानी 21 तारीख़, अॼु 21 मार्च आहे, 21 तारीख़ जे बजाए हुन असेंबली जे स्पीकर साहब इजलास जेको आहे उहो इजलास खे 25 तारीख़ ते वञी फिक्स कयो। हाणे 25 तारीख़ ते फिक्स करण खां पोइ ज़ाहिर आहे इहा जेका तारीख़ आहे उहा कन्वीनियंट न आहे क़ौमी असेंबली जे रिक्विज़िशन पार्टियुनि जिन रिक्विज़िशन ॾिनी आहे, यानी रिक्विज़िशन लाइ 1/4 नंबर खपे ऐं ज़ाहिर आहे अपोज़िशन 1/4 खां वधीक आहे। त उन्हनि सभिनी अपोज़िशन मेंबरनि जी सिग्नेचर्स आहिनि ऐं हीअ जेका असेंबली इन ई मक़सद लाइ रिक्विज़िशन इन लाइ आहे त छो त असांखे बक़ौल उन्हनि जे एप्लीकेशन में इहो लिखियो त असांखे हुकूमत ते हाणे एतमाद न रहियो आहे ऐं हुकूमत जा कुझु मेंबर जेके आहिनि उन्हनि खे बि एतमाद
हुकूमत में कोन रहियो आहे, सो लिहाज़ा अदम एतमाद जी तहरीक यानी कि हू वोटिंग करे इहा ॻाल्हि साबित करणु चाहिनि था त हिन हुकूमत वटि सादी अक्सरियत बि न रही आहे, जंहिंजे बुनियाद ते सादी अक्सरियत लाइ ॾिठो वञे त टोटल वोटनि मां को 342 वोट 43 वोट आहिनि क़ौमी असेंबली जा मिलाए जुलाए, उन्हनि मां 172 वोट जंहिं बि धुर वटि आहिनि त उन वटि सादी अक्सरियत आहे ऐं उहा हुकूमत ठाहे सघे थी। त इन ई सादी अक्सरियत में असां ॾिठोसीं त इमरान ख़ान पंहिंजी सादी अक्सरियत में इमरान ख़ान जा पंहिंजा जेके मेंबर हुया 100 को चवनि था 152 या कुझु नंबर अॻिते पोइ थी सघे थो, पर उहे जेके मेंबर हुया उहे 172 ते नंबर पहुचण लाइ हुननि खे 20 ॿियनि तक़रीबन वोटनि जो सहारो वठिणो पियो, जंहिंमें MQM जा वोट 7 MQM जा वोट आहिनि, त 5 वोट जेके पाकिस्तान मुस्लिम लीग काफ जा चौधरीनि जी पार्टी जेका आहे चौधरी जेकी हिन वक़्तु बि तमामु अहम पोज़ीशन में आहिनि ऐं फ़ैसिलाकुन पोज़ीशन में आहिनि, इत्तेहादी छॾिया वञनि था हुकूमत जा। पर अव्हांखे ख़बर आहे त जीअं ई आसिफ़ ज़रदारी ऐं ॿिया जेके फज़लुर रहमान ऐं उन खां अलावा बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं उन खां अलावा शहबाज़ शरीफ़, इहे इन्हनि जूं जॾहिं मुलाक़ातूं थियूं चौधरीनि सां ऐं MQM सां ऐं ॿियनि धुरनि सां, त पोइ उन खां बाद में इहा ॻाल्हि साम्हूं अची वई त ही हाणे आणनि पिया हुकूमत जे ख़िलाफ़ु अदम एतमाद तहरीक। पहिरीं इहे ॻाल्हियूं हुयूं, बाद में 8 मार्च ते एप्लीकेशन जमा थी वई। एप्लीकेशन खां पोइ अॼोके ॾींहं ते एक्सपेक्टेड हुयो ऐं धुरियुनि पे चयो, इन्हनि सभिनी पार्टियुनि जे जेके लीडर आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ इहो रहियो, पंहिंजनि टॉक्स में पंहिंजनि इंटरव्यूज़ में हू इहे ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि त जेको असेंबली जो स्पीकर आहे उहो कंहिं बि सूरत में पाबंद आहे त हू 14 ॾींहंनि अंदरि असेंबली जी रिक्विज़िशन खे मान ॾिए ऐं असेंबली जे लाइ घुराए, इजलास घुराए। पर असां ॾिठोसीं त हुकूमत जे मेंबरनि वरी कुझु अहिड़े क़िस्म जूं टाल मटोल वारियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं, जंहिंमां महसूसु थियो त हुकूमत मैदान जेको आहे उहो अंदरि शायदि हाणे विढ़णु कोन थी चाहे पई। असेंबली में विढ़बो कीअं आहे, यानी असेंबली में वोट न आहिनि, जेको वधीक वोट शो कंदो उनजो ई रिज़ोल्यूशन थींदो, उहो ई रिज़ोल्यूशन जेको आहे सो उनजो कानून लॉ जो हिसो बणिबो। जेकॾहिं हुकूमत पंहिंजे 172+ मेंबर ॾेखारण में कामयाबु वेंदी त हुकूमत रहंदी, पर जेकॾहिं 172 उन वटि मेंबर न रहंदा, मेंबरनि जी खोट थी वेंदी, त पोइ वरी हुकूमत कोन रहंदी। हुकूमत खे जॾहिं पक थी वई आहे ऐं उन खां पोइ नाज़रीन हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी त काफ़ी मेंबर जेके आहिनि जेके संवासिदा PTI जा मेंबर हुया, उन्हनि हाणे यानी कि जेके चइबो आहे कार्ड शो, यानी उहे शो थी विया, उहे ज़ाहिर थी विया। जेके मुनहरिफ़ जेके बाग़ी जो मतिलबु आहे त जेके पंहिंजी पार्टीअ जे मौक़िफ़ खां हटी करे ऐं पार्टी खे छॾे करे ऐं अपोज़िशन जी ॻाल्हि खे वज़न ॾियनि था, उहे साम्हूं अची विया। ऐं हाणे उहे जो साम्हूं अची विया त वरी उन खां अलावा हुकूमत वधीक बोखलाहट जो शिकार थी। हुकूमत जे वज़ीरनि ख़ासि तौर ते शेख रशीद या फवाद चौधरी या ॿिया अहिड़ा, उन्हनि तमामु सख़्तु लैंग्वेज जेका ॿोली इस्तेमालु कई, उन्हनि मेंबरनि लाइ उन्हनि खे लोटा सॾियो, उन्हनि खे वेकाऊ माल सॾियो, उन्हनि खे हॉर्स ट्रेडिंग त हिकिड़ो अंग्रेज़ी में टर्म आहे जंहिंजो मतिलबु आहे त घोड़नि ते शर्त लॻाइणु, हॉर्स ट्रेडिंग। बहरहाल ख़रीदो फ़रोख़्त वारो जेको इल्ज़ाम लॻो त हीअ पैसनि ते पंहिंजो ज़मीर पिया विकिणनि ऐं वग़ैरह वग़ैरह। पर हैरानगी तॾहिं थिए थी या इहा ॻाल्हि तॾहिं सम्झ खां ॿाहिरि आहे त वरी साॻे वक़्तु साॻी साईअ में उहे उन्हनि खे वेकाऊ माल कोठे, उहे उन्हनि खे लोटो कोठे
ऐं हू उनखे वरी साॻे वक़्तु इहा तलक़ीन बि कनि था, सलाह विझनि था त वापसि अचो, अव्हांखे कुझु न चयो वेंदो, न त वरी दड़को। साॻे वक़्त ते हुननि खे दड़को बि ॾिनो थो वञे त जेकॾहिं अव्हां वापसि न आहियो त अव्हांजी जेका असेंबली जी मेंबरशिप मुअतल कई वेंदी, थी वेंदी, ऐं अवी ता हयात नाअहल थी वेंदा। त हाणे लठ बि त वरी चठ बि, यानी ॿई तरीक़ा पिया इस्तेमालु थियनि। ऐं जंग जेका आहे इन खां अलावा ॿी सूरताल त इमरान ख़ान जॾहिं उनखे पक पई त असेंबली में अंदरि शायदि हू पंहिंजो स्ट्रेंथ जेका आहे, ताक़त जेका आहे, उहा शो न करे सघे, त पोइ हुन वरी दड़को इहो बि ॾिनो त आउं हाणे उन तारीख़ हूअं कैलकुलेटेड इहो हो अॼोके ॾींहं ते जेकॾहिं इहा रिक्विज़िशन वारी ॻाल्हि ते अमल थिए हा, यानी 21 तारीख़ ते जेकॾहिं इजलास थिए हा त पोइ 27 तारीख़ ताईं, 27 या 28 तारीख़ ताईं वरी हुन ते वोटिंग बि थी वञे हा। त पोइ उन कैलकुलेशन खे साम्हूं रखी, ज़हन में रखी, ऐं इहो चयो वियो त हाणे इहा सूरताल हीअं थींदी त इहा 27 या 28 तारीख़ ते वोटिंग थी वेंदी, ऐं पोइ उन तारीख़ ते यानी हुकूमत जो मौक़िफ़ पहिरियों इमरान ख़ान इहो चयो त आउं 10 लख माण्हू इस्लामाबाद में गॾु कंदुसि, त वॾो जलसो कंदुसि ऐं माण्हू गॾु कंदुसि। त हिते अपोज़िशन वरी चयो त असीं 20 लख माण्हू गॾु कंदासीं। त हाणे 10 ऐं 20 लख माण्हू, 30 लख माण्हू जेके इस्लामाबाद में शराइ दस्तूर अची बीहनि ऐं उहे असेंबली जे ॿाहिरि अची बीहनि, त नाज़रीन तव्हां सम्झी सघो था त हिकिड़े क़िस्म जी क्यास जेका आहे सा पैदा थी वई। मुल्क में हिकिड़ी अहिड़ी सूरत पैदा थी वई जंहिंमें खाना जंगी जो इम्कानु वधी वियो। खाना जंगी थींदी या न थींदी असीं कोन था चऊं त अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थिए, पर उनजो वरी हिकिड़ो नंढिड़ो ट्रेलर बि जेको आहे सो ॾेखारियो वियो। उहो सिंध जो जेको सिंध हाउस आहे इस्लामाबाद में, ईअं ई बलूचिस्तान हाउस बि आहे, त ईअं ई ॿियनि सूबनि जा जेके उते जेकी मेंबर आहिनि उन्हनि जे रहाइश जे लाइ, लॉजिस लाइ उते जॻहियूं ठहियल आहिनि। सिंध हाउस जेको आहे उन ते हमिलो कयो वियो। हमिलो इहो बिल्कुलु सोचे सम्झी ऐं उनखे लीड कयो पिए 2 MNA हुया PTI जा, ऐं उन्हनि जे पुठियां जेके बयान हुया असांजो जेको इंटीरियर मिनिस्टर आहे शेख रशीद, जंहिं अहिड़े क़िस्म जा बयान पिया ॾियनि, बाज़ारि इहो पियो लॻे त ॼण हुनखे इन्वेस्टिगेट पिए कयो, हुनखे प्रोवोक पिए कयो त वञो ऐं हिननि खे सबक़ु सेखारियो। ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॾिठीसीं ऐं भञदार ॾिठीसीं। त नाज़रीन उन खां पोइ असां ॾिठोसीं त पुलिस बाद में एक्शन में आई ऐं पुलिस हुन ते केस दाख़िल कया। वरी हुन खां पोइ साॻे ॾींहं ते ई कलाकनि अंदरि वरी शहबाज़ गुल साहिबु जेको आहे उहो उन्हनि खे वञी छॾाए आयो, जेको स्पेशल असिस्टेंट टू द प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। हाणे ॿिनि क़िस्म जी जंग आहे। हिकिड़ी जंग उहा जेका आहे सा रोड रस्तनि ते विढ़ण जी ॻाल्हि पई थिए, ऐं ॿी जंग आइनी जंग आहे, यानी आइन जे आर्टिकल 63 जी वज़ाहत। वरी साॻे वक़्तु स्पीकर जो जेको अमल आहे, जेकॾहिं स्पीकर अॼु ताईं जेकॾहिं हू नथो करे त उन ते जेकी असांजी अपोज़िशन आहे उहा उन ते आर्टिकल 6 जो तालुक़ु आहे आइन जी इनहराफ़ी। तमामु मशहूरु आर्टिकल आहे, ऐं ख़बर आहे नाज़रीन त आर्टिकल 6 जो तालुक़ु आहे जेको माण्हू आइन खे टोड़े थो, आइन जी पासदारी नथो करे, जेको कसम खणी असेंबली में आइन जो कसम खणी हिन ॻाल्हि जो कसम थो खणे त आउं आइन खे जी हिफ़ाज़त कंदुसि, उहो आर्टिकल 6 उन ते जेकॾहिं उहो नथो करे उनजो ऐं उनजे ख़िलाफ़ु थो अमल करे। जीअं हाणे स्पीकर जेको 14 ॾींहंनि जो पाबंद आहे आइन जे हिसाब सां, उन 14 जे बजाए वञी 4 ॾींहं लेट, यानी 21 जे बजाए 25 तारीख़ ते इजलास, ऐं उहो इजलास बि सिर्फ़ु फातह जे लाइ चयो थो वञे, ऐं उन खां पोइ वरी गैर मुयना मुदत ताईं मुलतवी। त उन खां पोइ छा थींदो? हाणे सुवालु इहो आहे त जेकॾहिं 25 मार्च ते इजलास थिए बि थो ऐं या इन विच में OIC जी मीटिंग जा जेके आहिनि, जेको ऑलरेडी अॻुवाट प्रोग्राम हो, जंहिंमें जेको रियासती प्रोग्राम आहे OIC, उहो हुकूमत शायदि जीअं असांजा
कुझु एंकर पर्सन्स ऐं तर्जनगर चवनि था त इहो हिकिड़ो अनरिटन हिकिड़ो मुआइदो हूंदो आहे हुकूमत ऐं हुन जी अपोज़िशन जे विच में, त जेकॾहिं अहिड़ो इवेंट अची वञे जंहिं इवेंट में रियासत जी मुल्क जी इज़त जो सुवालु हुजे, उन मामले में सभु गॾु हूंदा ऐं मामिलो उहो ॿाहिरियुनि महिमाननि जंहिंमें अरब कंट्रीज़ जा मेंबर मुल्क आहिनि, ॿिया मुल्क आहिनि ऐं इस्लामिक मुल्क आहिनि, सभु बज़ाहिर इमरान ख़ान उन कॉन्फ्रेंस खे अहिड़ो नालो ॾिनो आहे जंहिंजो तालुक मज़हबी नारे सां आहे। ऐं सो बहरहाल ॾिठो वञे त हाणे सुवालु आहे त इन 4 ॾींहंनि में जेके 4 ॾींहं या विच में 3 ॾींहं, 21 तारीख़, अॼु 21 तारीख़, 22, 23, 24, 3 ॾींहं जेको इजलास हलंदो। पर बिलाल पंहिंजे हिकिड़े कल्ह पंहिंजी तक़रीर में, जेका तक़रीर त कोन्हे हुन जेको प्रेस कॉन्फ्रेंस पे कई, उन में बिलाल साहब इहो चयो संसदो त जेकॾहिं 21 तारीख़ या 21 तारीख़ ताईं इहो इजलास न सॾाए वियो त हू वञी हाल जेको असेंबली हाल आहे उन में धरणो हणी वेंदा ऐं तेसि ताईं उहो धरणो कोन छॾींदा जेसि ताईं इजलास नथो कोठायो वञे। हाणे सुवालु इहो आहे त मुल्क में तमामु वॾो सियासी बुरहान आहे, चयोस आहे ऐं इंतिहाई टर्माइल पोज़ीशन ते वञी ॻाल्हि पहुती आहे, बॉइलिंग कंडीशन ते वञी पहुती आहे ॻाल्हि, त किथे वञी इहा ॻाल्हि किथे वञी तंग कंदी ऐं उन खां पोइ छा थींदो, यानी अॼु खां पोइ 21 तारीख़ अॼु खां पोइ छा थींदो। अॼु शाम ताईं असांजी जेका आहे अपोज़िशन उहा कहिड़ो अमल कंदी। मामिलो सुप्रीम कोर्ट में वियो आहे, सुप्रीम कोर्ट में अटॉर्नी जनरल जेको आहे सो इहो खणी वियो आहे आइन जी वज़ाहत वठण लाइ त इहो आर्टिकल 63 जेको आहे उहो छा अॻुवाट मेंबर्स खे रोके सघे थो, छा उन्हनि खे वोट खां रोकिजे, पर जेकॾहिं न ऐं वोट उनखे ॾियणु छा उन वोट खे रद्द करे सघिजे थो, तो इहे ऐं उन खां पोइ हुनजी मुअतली करे सघिजे थी असेंबली। हाणे हूअं त आइन में सही सिधी वज़ाहत आहे त हू वोट त हिकिड़ो शख़्सी आज़ादी जी ॻाल्हि आहे, उन में उनजो हक़ु आहे त हू वोट करे, पर हाणे वोट खे अॻुवाट रोकणु इहा हिकिड़ो बुरहान आहे। ऐं कार्ड शो बि थी विया आहिनि, हिननि खे पक थी वई आहे त हेतिरा माण्हू 13 माण्हू या 15 माण्हू इहे हाणे वोट कोन कंदा, उन्हनि खे लठ बि ॾेखारनि पिया, चठ बि ॾेखारनि पिया, पर हिननि खे पक आहे त इहे वोट कोन कंदा। ऐं वोट जॾहिं न कंदा त पोइ हुकूमत ढही पवंदी, पट पइजी वेंदी ऐं हीअ जेके वज़ारतुनि में हिन वक़्तु हीअ जेके वेठा आहिनि हुकूमतुनि में हिन वक़्तु, पोइ इहा हुकूमत हिन वटि कोन रहंदी। सो असल में हुकूमत बचाइण लाइ इहे तमामु आख़िरी हरबा आहिनि इस्तेमालु पिया थियनि। ऐं इमरान ख़ान साॻे वक़्तु वॾा वॾा जलसा बि करे पियो, उन में तमामु वॾी हार्श लैंग्वेज पियो इस्तेमालु करे मुखालफ़नि लाइ, ऐं उन्हनि खे किथे कॾहिं उन्हनि खे कूओ थो कोठे त ही कूआ आहिनि, 3 कूआ जेके आहिनि मुंहिंजे ख़िलाफ़ु निकिरी आया आहिनि, गॾु थिया आहिनि, कॾहिं उन्हनि खे छा पियो कोठे। ऐं ख़बर आहे त हुन न्यूट्रल नाज़रीन सां तव्हां सम्झी सघो था त हुनजो इशारो न्यूट्रल, त हाणे उन्हनि लाइ बि हुन सख़्तु ॿोली इस्तेमालु कई। इमरान ख़ान हूअं ई सख़्तु ॿोली इस्तेमालु करण जो, पर हाणे हिकिड़नि तज़िया निगारनि जो इहो ख़्यालु आहे त इमरान ख़ान खे पक थी वई आहे त हुनजी हुकूमत कोन रहंदी, तंहिंजे करे हाणे हू इन तयारी में आहे त हू हुकूमत विझण खां पोइ वरी जॾहिं अवाम में वेंदो त हू हाणे खां ई उन पिच ते हुन हाणे खां ई खेॾणु शुरू कयो आहे त जीअं थोरी प्रैक्टिस थी वञे त वरी अवाम सां हिकिड़े नए बयानीअ सां, नई नरेशन सां, नई हिकिड़ी ॻाल्हि सां अवाम वटि वञा। उहा नई ॻाल्हि कहिड़ी आहे? उहा नई ॻाल्हि इहा आहे त हाणे हू जेका टी धुर जिन हुनखे सिलेक्ट करे मोकिलियो हो, हाणे हू उन मां हथु कढी विया आहिनि, त इन ॻाल्हि ते हू तमामु सख़्तु कावड़ियल आहे। उन कावड़ जो इज़हार हू करे थो पंहिंजे तक़रीरुनि में
जलसनि में जुलूसनि में ऐं उन्हनि खे दड़का बि ॾिए पियो ऐं उन्हनि खे ॿुधाए पियो त मां तमामु घणो ख़तरनाक आहियां ऐं ख़तरनाक आहियां इन करे मां सभु राज़ सभु ॻाल्हियूं दुनिया खे ॿुधाए छॾींदुसि ऐं पोइ अभी तव्हीं सम्झो सघो था उन हिकिड़ो नुक़सानु पई सघे थो मुल्क खे। उन खां पोइ छा थींदो या अॼु खां पोइ छा थींदो नाज़रीन, इहा तमामु वॾी हिकिड़ी पोज़ीशन सुवालु आहे जंहिंजो पल पल में यानी कि हर 5 मिंट खां पोइ हिकिड़ी का नई ॻाल्हि ॿुधण में अचे थी ऐं माण्हू हैरान रहिजी वञे थो त हीअ कीअं आख़िरकार इहा वेड़ वञी किथे दंग कंदी, छो त सॼो दॿाउ हाणे वरी सुप्रीम कोर्ट ते अची पियो आहे। सुप्रीम कोर्ट में लॻे इहो थो त सुप्रीम कोर्ट जेकॾहिं ॾींहुं राति सेशन करे ऐं इन मामलनि खे उकलाईंदी त हीअ 4 ॾींहं आहिनि सुप्रीम कोर्ट वटि इन मामलनि खे उकलाए वठे। 5वीं तारीख़ ते गवर्नमेंट जो कहिड़ो अमल रहंदो, हुकूमत जो कहिड़ो अमल रहंदो, PTI छा कंदी जेकॾहिं हू असैम्बली खे हलणु कोन ॾियनि था ऐं असैम्बली अचे फातह करे ऐं हुन खां पोइ गैर मुय्यरा मुदत ताईं जेकॾहिं असैम्बली वरी इजलास ख़तमु थी वञे त इन खां पोइ छा थींदो। मारियुनि चयो आहे त उन खां पोइ वरी 2 ॻाल्हियूं थी सघनि थियूं, या ॿीहर रिक्वेज़िशन आणे अपोज़िशन ऐं या उन खां पोइ इमरान ख़ान खे चयो वञे त हाणे तूं एतमाद जो वोट वठ, यानी कि इमरान ख़ान जो हुकूमत में रहंदे बि रहणु चाहे थो पर रहंदे बि इमरान ख़ान ट्रबल मां ॿाहिरि कोन निकितो। सो इमरान ख़ान तमामु वॾी हिन वक़्तु ट्रबल में आहे, यानी PTI ट्रबल में आहे ऐं इमरान ख़ान बि उन ट्रबल मां निकिरण जी कोशिशि में आहे। पर नाज़रीन हाणे ॾिसूं त इन कोशिशि में छा थो थिए। जेका अपोज़िशन आहे उहा बि तमामु घणी एक्टिव आहे ऐं जेका हुकूमत आहे उहा बि हाइपर एक्टिव आहे। सो ॿई एक्टिव हाइपर एक्टिव ऐं ॿई हाइपर एक्टिव थियण जे प्रोएक्टिव थियण जे चकर में आहिनि ऐं प्रोएक्टिव जेका इहा कंडीशन आहे जेको बहरान आहे, जेको सियासी बहरान आहे, सो उमेद था कयूं त इहो ख़ुशि असलूबी सां को तइ थी वञे, को मसइला ख़ुशि असलूबी सां सियासी तौर ते ऐं उहे बहरान जेके आहिनि से सुप्रीम कोर्ट जा जूं अहिड़ियूं अची वञनि जेके आहिनि से वज़ाहतूं जंहिंमें मामिलो ख़ुशि असलूबी सां तइ थी वञे, पर जंहिंजो इम्कान ॾाढो घटि थो लॻे। सो नाज़रीन नेक्स्ट वीडियो ताईं इंतज़ारु कयो, वधीक ॻाल्हियूं असीं नेक्स्ट वीडियो में कंदासीं। अवी महिरबानी करे अव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त तव्हीं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं लाइक कयो ऐं उन खां पोइ ॿियनि कमेंट्स कयो। त महिरबानी।